ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रहे हैं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 4 जून का 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 4 ऐं 5 जून ते चीन जे शहर शेंज़ेन जो दौरो कंदो, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ 6 खां 7 जून ताईं चीन जे शहर बीजिंग जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 8 जून ते चीन जे शहर ज़ियान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 8 जून ते चीन जो दौरो करे वापसि ॾह पहुचंदो। पधिराई जारी कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी सदर ऐं हुकूमती उहिदेदारनि सां मुलाक़ातूं कंदो। अहम ख़बर आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ 4 जून खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 4 ऐं 5 जून ते चीन जे शहर शेंज़ेन जो दौरो कंदो, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ 6 खां 7 जून ताईं चीन जे शहर बीजिंग जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 8 जून ते चीन जे शहर ज़ियान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 8 जून ते चीन जो दौरो करे वापसि ॾह पहुचंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी सदर ऐं हुकूमती उहिदेदारनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। अहिड़ी पधिराई जारी कई वई आहे।